दोस्तन शान बयान पे कया असां ॿुधो वेठे, पर हिन सॼे बुनियाद जो जेको बेस आहे सो प्राइमरी आहे। अगरि तव्हांखे प्राइमरी वारा ॿार तयार करे न ॾींदा त पोइ हाई स्कूलनि में एनरोलमेंट किथां थींदी? असीं उहे मज़दूर आहियूं, असीं उहे बोरियत आहियूं जेको तिरको करे माई त नंढा ॿार जिनखे सिंग वहंदी पई आहे, कंहिंखे शलवार फाटी पई हूंदी आहे, कंहिंजी खमीस फाटी पई हूंदी आहे, कंहिंजी कहिड़ी पोज़ीशन ते ॿार हूंदो आहे, उनखे माइट मोकिलींदा पोइ उते रड़ंदो पियो आहे, कॾहिं उहो ॿारु शलवार में पेशाब पियो कंदो आहे, कॾहिं उते पियो रोंदो रड़ियूं कंदो, उनखे परचाए तयार करे 5 साल ॾिनल सोनारे वांगुरु कुंभार वांगुरु महिनत करे घड़े करे को थां तयार कंदा आहियूं। ऐं हर बुनियाद जो बेस प्राइमरी मास्तर आहे। ऐं प्राइमरी मास्तर खे कुझु इशूज़ हूंदा आहिनि जेके उन्हनि जा टाइम स्केल जा इशूज़ आहिनि, ॿिया मसइला आहिनि, उन्हनि जे ऑफिसर साहिबनि खे तवजो ॾियणु घुरिजे, उन्हनि खे उनजी शिकत बिगाड़जे। ऐं जॾहिं प्राइमरी मास्तर जा जेके मसइला आहिनि तव्हां पंहिंजा ओन उनखे करे ॾींदा, उनजी पंहिंजी ज़िमेवारी पूरी कंदा त दिलि जान सां प्राइमरी मास्तर तव्हांजे ॿार खे पढ़ाईंदो। साईं बिल्कुलु तव्हां असांखे फर्नीचर मिलियो आहे, स्कूल आहे, तक़रीबन 100% फर्नीचर कोन मिलियो आहे, 100% स्कूल जूं सहूलियतूं कोन मिलियूं आहिनि, बिजली कोन्हे, पाणी जी सहूलियत कोन्हे, उस्ताद दीवार कोन्हे, उस्ताद स्कूलनि में काफ़ी सारा मसइला आहिनि। ऐं जेके काफ़ी सारा जेके नवां भर्ती थियल उस्ताद आहिनि, हिकिड़े उस्ताद में 20 उस्ताद हिकिड़े स्कूल में, के अहिड़ा ॿाहिराणी जा स्कूल जिते अञा ताईं उस्ताद ई कोन मिलियो आहे। जिते ज़रूरत आहे तव्हां स्कूल, असांजो शादी कुबर आहे, असांजो मेन प्राइमरी आहे, असांजा काफ़ी सारा प्राइमरी उस्ताद स्कूल आहिनि, उहे असांजो शान आहिनि। ऐं असीं कोशिशि कंदासीं साईं जिन खे असांजे ऑफिसर साहिबान खे उहो मक़सूद ई कढनि, मुख़्तलिफ़ ॻोठनि जे अंदरि मुख़्तलिफ़